नाज़रीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ कंडियारो का खबर ॾिना हलूं था। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं वसाण बिरादरी जो सरदार जहाज़ मोहम्मद वसाण कराची में इंतकाल करे वियो, जंहिंखे ॻोठ खान बहादुर गुलाम मोहम्मद वसाण आंदो वियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सरदार न्याज़ मोहम्मद वसाण जी नमाज़ जनाज़ा पीर अयूब जान सरहंदी पढ़ाई। संदसि नमाज़ जनाज़ा में अॻूणे सूबाई वज़ीर मंजूर वसाण, MP जाम मदद अली, जाम ज़ुल्फ़कार अली, अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर खैर मोहम्मद जुणेजो, अॻूणो सूबाई सलाहकार सोराब मरी, अॻूणो MP मोहम्मद खान जुणेजो, सरफराज़ राजड़ ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि वॾी तादाद में शिरकत कई। संदसि आख़िरी आरामगाह वसियत मुताबिक़ मरहूम खान बहादुर गुलाम मोहम्मद वसाण जे भर में मिटी माओ हवाले कयो वियो। साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर सरदार न्याज़ मोहम्मद वसाण जे फ़ौतगी में कंडियारो शहर मुकम्मल बंद। मरहूम न्याज़ मोहम्मद वसाण क़ौम जो सरदार हुजण खां सवाइ सिंध तोड़े मुल्की सियासत में पिणु अॻभरो रहियो। हिन वटि ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौरे हुकूमत 1977 में वफ़ाक़ी वज़ीर साइंस एंड टेक्नोलॉजी रहियो, जंहिं बाद शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पहिरें दौरे हुकूमत 1988 में थाईलैंड जो सफ़ीर पिणु रहियो। संदसि सियासी लाॻापा पीपल्स पार्टी सां रहिया आहिनि ऐं संदसि वेझा वास्ता ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मोहम्मद मखदूम अमीन फ़हीम, मखदूम शाह मोहम्मद कुरैशी, शहीद बेनज़ीर भुट्टो, साबिक़ा तौड़े मौजूदा पीर पगार जाम ख़ानदान समेत मुख़्तलिफ़ मोतबरनि सां तालुकात हुआ। मरहूम न्याज़ मोहम्मद वसाण हमेशा ग़रीबनि जो हॾॾोखी पिणु रहियो। संदसि काफ़ी इंसानी भलाई जा कम पिणु कया। पाड़े वारा तौड़े संदसि ॻोठ खान बहादुर गुलाम मोहम्मद वसाण ऐं संदसि ही मिल्कियत कंडियारो टाउन जंहिंजा पाण ही वारिस हुआ। इन्हनि में रहंदड़ समूरनि ग़रीब आवाम तौड़े दीवान कमेटी, मुस्लिम कमेटी जे ज़रूरत महल इन्हनि जे कम पिणु ईंदा हुआ। मरहूम न्याज़ मोहम्मद वसाण 71 सालनि जी ॼमाण में गुज़िरियल राति कराची संदसि ही रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां जुड़ंदे नेठि मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।